बदीन मां ख़बर शामिल कंदासीं। इल्ताफ़ मेमण जी त मूंखे भाउ मंज़ूर, उन जी घरवारी हुस्ना, उन जे चाचे अब्दुल्ला ऐं उमर मूंखे नवकोट में होमेर नोड़ियो खे 5 लख में विकिरो कयो आहे। गुलज़ादी जी नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस। नवकोट जे रहवासी होमेर नोड़ियो मूंसां बग़ैर निकाह जे 1 साल खां ज़बरदस्ती कंदो रहियो। गुलज़ादी शेख कराची खुदा जी बस्ती नज़द सोहराब ॻोठ जी रहवासन गुलज़ादी नेशनल प्रेस क्लब बदीन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त मुंहिंजो सॻो भाउ मंज़ूर शेख, उन जी घरवारी हुस्ना, उन जो चाचो अब्दुल्ला ऐं उमर मूंखे नवकोट घुमण जे बहाने सां वठी आया। जिते असां क़िलो घुमण वियासीं, उन दौरान हिकु वॾी उमिरि जो शख़्स मुंहिंजे भाउ ऐं ॿियनि माइटनि सां मिलण आयो। पाण में अलॻि वेही ॻाल्हाए रहिया हुआ, जंहिं बाद मूंखे जूस पीआरियो वियो ऐं आउं बेहोश थी वियुसि। जॾहिं होश आयो त आउं नवकोट जे हिकु घर में हुअसि ऐं होमेर नोड़ियो नाले शख़्स मुंहिंजे पासे में वेठो हो, जेको उथण वक़्तु मूंखे दिलासा ॾेई रहियो हो ऐं चयईं, तुंहिंजा माइट तोखे 5 लख में मूंखे विकिरो करे विया आहिनि। हाणे तूं मुंहिंजी अमानत आहीं। जंहिं बाद उहो शख़्स मूं ते पूरो 1 साल तशदुद कंदो रहियो, नाजाइज़ी कंदो रहियो। घर खां ॿाहिरि वेंदो हो त ॿाहिरां घर खे तालो लॻायो वेंदो हो।